खानपुर मार में बदअमनी खत्म क्यों? खानपुर मार में बदअमनी खत्म क्यों? नाज़रीन, खानपुर महर में शहर बदअमनी के ख़िलाफ़ सख़्त एहतजाज किया है। वधीक तफ़सील वठूं था सच्चाई न्यूज़ के नुमाइंदे मीर मंठार का। जी मीर मंठार, छा तफ़सीलात आहिनि एहतजाजी मुज़ाहिरे जा, आगाह कजो। जी बिल्कुल, खानपुर महर जरवा रोड काटन फैक्ट्री वेट हथियारबंदनि रोड ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ गाड़ियुनि खां फुर करे फ़रार थी विया आहिनि। उन वाक़े ख़िलाफ़ मुतासिरीन जो थाणे पहुची एहतजाज किया है। गुज़िरियल रात देर से हथियारबंदनि ॻोठ बिलनी के रहवासियुनि मंजूर हुसैन पिताफी, मोहम्मद अज़ीम पिताफी का 30,000 ऐं 2 मोबाइल फ़ोन फुर करे खेनि तशद्दुद जो निशानो बणायो। ऐं साॻे हथियारबंदनि ॻोठ ठिकराटो वासी उस्ताद गुलाम कादर, हज़ार खान, अला वदायो, नूर हसन, अरबाब अली महतम का 4 मोबाइल फ़ोन 50,000 फुर करे खेनि तशद्दुद जो निशानो ऐं खेनि ॿधी छॾियो ऐं हथियारबंदनि फ़रार थी विया। फुर वाक़े बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो पुलिस स्टेशन खानपुर महर पहुची एहतजाज कियो। एहतजाज कंदड़ मंजूर हुसैन पिताफी, मोहम्मद अज़ीम, शबीर पिताफी, वाजिद पिताफी, मौलवी मोहम्मद अमीन पिताफी ॿिनि चयो त हथियारबंदनि केतिरा ई कलाक रोड ब्लॉक करे गुज़िरियल राति फुर कई, पर पुलिस कुझु बि करण लाइ तयारु न आहे। ॻोठाणनि SSP घोटकी खां मुतालबो कयो त फुर कंदड़ जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोक रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। रात जो तकरीबन 11:15 असां अचनि पिया कार ते, असांखे अॻियों रोड ब्लॉक करे उन ते ढेंगर वटा उछलाए करे असांखे फुरियो विया। 5 ॼणा हुया हथियारबंद, असांखे फुरियो अथऊं। 30,000 रुपया हुया कैश ऐं मोबाइल भी 2 मोबाइल भी हुयूं, असां फुरियो अथऊं। हाँ, मोबाइल खानपुर जे बिल्कुल हद में, खानपुर आधे किलोमीटर भी परे कोने का, गबोल फैक्ट्री तो खानपुर का परे कोने का, शहर में फर थे पिया। पुलिस के कई खबर ही कोने, कुछ कोने का शय कोने। असां हिते जॾहिं थाणे में आया हिते भी NC कढण लाइ कोई तैयार कोने को, हिते भी केरु उथण लाइ केरु तैयार कोने को, हिते केरु ॿुधण लाइ केरु तैयार कोने को। तो छा मुतालबो आहे? असां मुतालबो आहे असांखे ये बदअमनी ख़त्म कयो, असांजो जेको हक़ आहे असांखे पंहिंजो हक़ मिलियो वञे। छा को माण्हू ते महफ़ूज़ न आहे? केर भी महफूज कोने को, न कंहिंजी जान महफूज़ आहे, न कंहिंजो माल महफूज़ आहे, न कंहिंजी इज़्ज़त महफूज़, कुछ महफूज़ आहे ही कुछ कोन को। बदअमनी रुगो